सब खां इहो मसइलो आहे त असांजे ॻोठ गाड़ी मोड़ी जे नई इमाम बारगाह में नई मजलिस जेका शुरू थी उन जे लाइ शुरू वटि असां एहतिजाज कंदा आया आहियूं पर ईअं चई करे ॻाल्हि खे टारे वियो आहे त बाबा महरम गुज़रे पोइ तव्हांजो मसइलो हल कंदासीं महरम गुज़रे हाणे उनजो नतीजो इहो थो निकिरे इमाम बारगाह में हुननि मातम शुरू कयो आहे ऐं ॿाहिरि निकिरण जी कोशिशि कनि था ऐं उन खां अलावा नयूं सबीलियूं ॿुधाइण जी कोशिशि कनि था पिया नई सबील जेका इहा लॻी आहे या फिलहाल बंदि कराई वञे इन तो लाउड स्पीकर बंदि करायो वञे ऐं उन खां अलावा ॿियो अर्ज़ु इहा त हिननि खे जेको आहे ताबूत हितां खणी वञण जी जेको हिन जो पहिरियों पिड़ो आहे उन्हनि ताईं उनखे सिर्फ़ु 6 ॼणनि जी इजाज़त आहे उहो 2001 जो फ़ैसिलो थियल आहे मास्टर अली नवाज़ वटि मौजूदु आहे उहो जेको आहे उन ते अमल करायो वञे सिर्फ़ु 6 ॼणा वञनि ऐं असांजा सुनिनि जा घर रस्ते में का नारेबाज़ी न थिए ऐं फिलफोर हीअ सबील जेका आहे राति जो बि नारेबाज़ी थी कई वञे असांजे घर जे साम्हूं नारेबाज़ी जे साम्हूं राति जो बि औरतूं निकिरी उन्हनि जूं जेको नारेबाज़ी कयूं जेको गैर परमिटी यूज़ आहे असां आले सुन्नत वल जमात सां बिल्कुलु गाड़ी मोड़ी में नारवा सलूक आहे ऐं कोई असां सां ताउन न आहे जेकॾहिं इहा सबील बंदि न कराई वई त असांजो मुतालबो आहे त 2 मुहर्रम जो जुलूस में असां रुकावट वञंदासीं इंशाअल्लाह न निकिरंदो